हिकिड़े मुल्क जो बादशाह हो, उन जूं 2 शादियूं हुयूं, उन जूं 2 राणियूं हुयूं ऐं वक़्त जे हिसाब सां बादशाह बि गुज़ारे वियो ऐं उन जी जेका वॾी ज़ाल राणी हो उहा बि गुज़ारे वई। हाणे रही आख़िरी राणी, नंढी राणी, बादशाह जी ज़ाल ऐं 2 शहज़ादा हुजनि। हाणे पोइ उन बादशाह जी जॻह ते उहा राणी सॼो राज ऐं बाग़ संभालण लॻी। हाणे बादशाह त गुज़ारे वियो, हाणे उनजी सल्तनत केरु संभाले? नेठि पोइ इहो कमु राणी कयो। राणी वञी बादशाह जी सीट ते वेठी ऐं अची उहो राज वग़ैरह संभालण लॻी। त नेठि हिते कुझु सालूं गुज़रियूं। राणी जा शहज़ादा उन बादशाह जा शहज़ादा कुझु नंढा हुआ, अची वॾा थिया, नौजवान थिया ऐं राणी हिते इहो राज संभाले संभाले नेठि अची हिकु चकर थकी पई ऐं अची कुझु मिड़ी पिरसन थियण लॻी। ऐं राणी ॾाढी तलवारबाज़ी में होशियारु हुई। तलवारबाज़ी में हुन सां केरु मुक़ाबिलो करे कोन सघंदो हो ऐं उन शइ में जेको आहे तलवारबाज़ी में ॾाढी होशियारु हुई। त राणी हिकु चकर चवणु लॻी त हाणे इली टेम में ई सीट संभाली अथमि बादशाह जी, राज भाग संभालियो अथमि, हाणे कमु मूंखां नथो थिए। हाणे छो न मुंहिंजे शहज़ादनि मंझां कंहिं हिक खे आऊं बादशाह बणायां। त सोचणु लॻी त हाणे ॿिन्ही मंझां कंहिंखे बादशाह करियां, कंहिंखे बादशाह बणायां। त राणी वई हिकु नजूमी वटि, तमामु पोतल हुजे, होशियारु हुजे, उनखे चवणु लॻी त मूंखे ॿुधा, मुंहिंजा 2 पुट शहज़ादा आहिनि, उन्ही मंझां आऊं कंहिंखे बादशाह बणायां। त हिते नजूमी चवणु लॻो त तुंहिंजा 2 पुट न पर तुंहिंजा 3 पुट आहिनि। त हिते हू राणी चवणु लॻी त मुंहिंजा 3 पुट कोन आहिनि, तूं बार बार इहा ॻाल्हि कंदो आहीं, मुंहिंजा सिर्फ़ु 2 ई पुट आहिनि, मुंहिंजा 2 ई शहज़ादा आहिनि, 3 पुट मुंहिंजो कोन्हे। त हिते नजूमी चवणु लॻो त जेका ॻाल्हि आहे सा आऊं हक़ीक़त कंदसि, तुंहिंजा 3 पुट आहिनि, तुंहिंजा 2 पुट जेके तो वटि हींअर मौजूदु आहिनि इहे तुंहिंजी हिन बादशाही जे कम जा कोन्हे, इहा बादशाही संभाले नथा सघनि, तूं पंहिंजे अखियुनि सां हिननि खे ॾिसी सघें थी। बाक़ी जेको तुंहिंजो हिकिड़ो नंढो पुटु आहे उहो तुंहिंजी बादशाही संभालींदो, उहो तुंहिंजो बादशाह थींदो। त राणी उन नजूमी खां थी ऐं वापसी पंहिंजे महल आई ऐं राति जो अची पंहिंजी दासी खे सॾु कई ऐं दासी खे चवणु लॻी त नजूमी मूंसां हीअ ॻाल्हि कई आहे त तुंहिंजा 2 पुट शहज़ादा बादशाही जे लाइक़ु न आहिनि, बादशाह न थींदा। आख़िर कहिड़ी वजह आहे, तोखे का इन जी ख़बर शहज़ादनि जे बारे में? आउं त सॼो ॾींहुं राज भाग संभालींदी आहियां, मूंखे त का अहिड़ी ख़बर कोन्हे। त दासी चवणु लॻी त मूंखे अहिड़ी का बि ख़बर न आहे जो तव्हांखे आउं ॿुधायां। त हाणे राणी चवणु लॻी उन दासी खे त तूं हीअं कर, तुंहिंजा पंहिंजा कपिड़ा जेके हुजनि मूंखे आणे ॾे, उहे आउं पायां ऐं नक़ाब करियां, पोइ पाण 2 ॼणा जेको आहे सो तूं ऐं आऊं इन मुंहिंजे पुटनि शहज़ादनि खे ॾिसां त राति जो केॾांहुं था वञनि, कहिड़ो कमु कनि था, छा कनि था, ऐं पंहिंजे राजबाग में चकर लॻाए अचूं राति जे टाइम में। त दासी चवणु लॻी त राति जे टाइम में केॾांहुं हलंदासीं? त राणी चवणु लॻी जेको मूं तोखे चयो आहे सो मुंहिंजो हुकम कर, मञ। दासी चवणु लॻी त भले ठीकु है। दासी पंहिंजा कपिड़ा वग़ैरह उन राणी खे आणे न, राणी उहे कपिड़ा वग़ैरह बदिली कया ऐं मुंहं ते नक़ाब कयो। हाणे उहा दासी उहा राणी 2 निकितियूं, हिते हुते ॻोल्हणु लॻियूं त नेठि हिकिड़ो शराब खानो हुजे, हिकिड़ो जुआ खानो हुजे। त आहिस्ते आहिस्ते उहा दासी उहा राणी वञी ॾिसनि त राणी जा 2 पुट उहे शहज़ादा नशे में टुन हुजनि, शराब पिया पीअनि ऐं उते डांस वग़ैरह पिया कनि। त राणी चवणु लॻी त बेशक नजूमी जी ॻाल्हि सची आहे, ही त बादशाही जे लाइक़ु न आहिनि ऐं जेको मुंहिंजा 2 पुट शहज़ादा बिगड़ी विया आहिनि ऐं जेको आहे सो नशो वग़ैरह कनि था ऐं हिते पैसा जुआ में उछरनि पिया, पखिड़िनि पिया ऐं अजायो विञाइनि पिया, ही बादशाही छा सुभाणे संभालींदा ऐं ही नुक़सानु वग़ैरह जाम करे छॾंदा ऐं बादशाही हिननि खां न हलंदी। हाणे नेठि उहा राणी ऐं उहा दासी 2 उतां वापसी वरियूं। त राणी चवणु लॻी त हाणे शहज़ादनि जा करतूत मूं ॾिसी छॾिया मुंहिंजे 2 पुटनि जा, सो हिननि खां बादशाही न हलंदी ऐं नजूमी जेका ॻाल्हि चई पई सा त बेशक सची आहे। त हिते राणी चवणु लॻी उन दासी खे त हाणे खुलो मैदान आहे, हिते हवा वग़ैरह जाम लॻी पई आहे, हिन ॻोठ में, हिन राज में अञा घुमूं फिरूं। त हिते राणी घुमणु फिरणु लॻी त हिते राणी खे कुझु तलवार जो आवाज़ु ॿुधण में आयो, तलवारबाज़ी जो। त राणी चवणु लॻी त हींअर राति जे टाइम में तलवारबाज़ी केरु पियो करे? त राणी उहा दासी 2 ॼणी आयूं त ॾिसनि त हिकिड़ो नौजवान छोकिरो हुजे तलवारबाज़ी पियो करे हवा में। राणी अॻी तलवारबाज़ी जी होशियारु हुई, सो राणी सोचियो त हाणे तलवारूं पासे में 2 पियूं, हिकिड़ी तलवार खणी आउं बि हिन सां तलवारबाज़ी करियां, हिन छोकिरे सां, नौजवान सां, ॾिसूं था त हिन में केतिरी ताक़त आहे ऐं केतिरो होशियारु आहे तलवारबाज़ी में। जेको तलवार पासे में पई हुई उहा खईं, अची छोकिरे जे साम्हूं बीह रही। त छोकिरो चवणु लॻो उन राणी खे, राणी जो नक़ाब थियलु हुजे, चवणु लॻो त तूं केरु आहीं? त राणी चवणु लॻी त आउं केरु बि हुजां, तलवार मूं खईं आहे, मूंसां तलवारबाज़ी कर। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो त आउं औरतुनि ते तलवारबाज़ी न आहियां कंदो, औरतुनि सां ऐं न ई हलाईंदो आहियां, औरत ते तलवारबाज़ी न हलाईंदो आहियां, तलवार न हलाईंदो आहियां। त औरत चवणु लॻी त छा तूं डपु थो करीं या तोखे डपु थियो आहे? तोखे ख़बर न आहे त हिन बादशाही जेका राणी आहे हिते उहा बि तलवारबाज़ी जी होशियारु आहे, उहा त करे बि मूंखे कंदे छा आहे?
त छोकिरो चवणु लॻो उहो नौजवान तलवारबाज़ी वारो त मूंखे को बि डपु न आहे ऐं आऊं तलवारबाज़ी करण लाइ तयारु आहियां। त नेठि उन छोकिरे उन राणी सां तलवारबाज़ी कई, पर नेठि तलवारबाज़ी कंदे कंदे जेको आहे सो राणी उन छोकिरे खे हाराए वई ऐं पोइ उतां वापसी मोटी ऐं दासी सां गॾु हली आई। त हिते दासी चवणु लॻी उन राणी खे त वाक़ई तूं होशियारु आहीं ऐं हुन छोकिरे खे तो हाराए छॾियो, तलवारबाज़ी तूं होशियारु आहीं। त राणी चवणु लॻी त बेशक बिल्कुलु आउं होशियारु आहियां। ऐं राणी चवणु लॻी त छोकिरो बि घटि न हो, हू बि ॾाढो होशियारु आहे तलवारबाज़ी में ऐं तलवारबाज़ी हुनजी ॾाढी सुठी आहे। त नेठि ॿियो ॾींहुं थियो त राणी चवणु लॻी त हाणे सुबुह जो जेको आहे सो चवणु लॻी सुबुह वारे टाइम में त तलवारबाज़ी जो हिकिड़ो मैदान रचायो वञे, महफ़िल रचाई वञे, हुते हुते जा माण्हू गॾु कया वञनि, तलवारबाज़ी थींदी, तलवारबाज़ी कंदासीं ऐं मुंहिंजा ॿ शहज़ादनि खे बि आउं आज़माईंदसि, तलवारबाज़ी मूंसां कंदा, ॾिसां उन्हनि में केतिरी ताक़त आहे तलवारबाज़ी जे हिसाब सां। त नेठि इहा ॻाल्हि हिते हुते हली, पोइ अची हुतां जा माण्हू सभु गॾु थिया। हाणे उहा राणी ऐं उनजो वॾो पुटु शहज़ादो ॿई तलवारबाज़ी करणु लॻा। उनखां तलवारबाज़ी जेको आहे सो वॾे शहज़ादे खां न हली ऐं उहो हारिजी वियो। ऐं ॿियो पुटु आयो, उनखां बि न थी तलवारबाज़ी राणी सां ऐं उहो बि हारिजी वियो। हाणे ॿई शहज़ादा जेको आहे सो हुन राणी जा जेके पुटु हुआ सो हुन तलवारबाज़ी में हारिजी विया। त हिते सिपाही चवणु लॻा, उन माण्हू सभिनि खे जेके इली वेठल हुआ उन्हनि खे चवणु लॻा त अञा को अहिड़ो माण्हू आहे जेको तलवारबाज़ी राणी सां करे। त हिते उहो नौजवान छोकिरो जेको तलवारबाज़ी जो होशियारु हो, जेको राति जो राणी सां तलवारबाज़ी कई, उहो हथु मथे करे ऐं हलियो आयो। त राणी दिलि में सोचणु लॻी त हीउ उहो छोकिरो आहे जेको उन राति जो तलवारबाज़ी मूंसां कई हुई। हाणे उहो छोकिरो आयो, उन ऐं राणी ॿिन्हिनि तलवारबाज़ी कई, तलवारबाज़ी कंदे कंदे ऐं त नेठि छोकिरो कुझु हाराइजी वियो त राणी हुन ते वार ते कयो, पर वार हुन कयो कोन हुन ते। त छोकिरो चवणु लॻो त मूंखे ख़बर आहे तूं मूं ते वार न कंदे, छो त तूं मुंहिंजी सॻी माउ आहीं ऐं तुंहिंजो रत जो आहियां रिश्तो, तुंहिंजो रत जो रिश्तो आहे पंहिंजो, ऐं तुंहिंजो रतु आहियां, तूं मूं ते वार न कंदे। त हिते राणी चवणु लॻी त पंहिंजो ज़ुबान संभाले ॻाल्हाए, चवीं छा पियो, तूं मुंहिंजो पुटु थोरी आहीं ऐं आउं तुंहिंजी माउ थोरी आहियां जो तूं ईअं चवीं पियो। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो तोखे एतबार ऐं भरोसो न आहे, आउं ई तुंहिंजो पुटु आहियां। त उहा राणी चवणु लॻी त मुंहिंजो को बि पुटु कोन्हे, मुंहिंजो पुटु ॼायो उहो बि मोल ॼायो ऐं मरी वियो, ऐं जेको आउं कीअं एतबार करियां ऐं कीअं यकीन ऐं भरोसो करियां तूं मुंहिंजो पुटु आहीं। त उहो छोकिरो चवणु लॻो जे तोखे एतबार न आहे, हुन राणी खे चवणु लॻो त वञी दाई खां पुछा कर, उहा दाई अञा ज़िंदा आहे जंहिं तुंहिंजो ॿारु ॼाणायो हो, तूं वञी उनखां पुछा कर। त हाणे उहो जंग जो मैदान जेको तलवारबाज़ी जो मैदान हो उहो पंहिंजी पुॼाणी ते पुॻो, सभु माण्हू हलिया विया। ऐं जॾहिं ॿियो ॾींहुं थियो, राणी चयो उन दासी खे त वञ इन दाई खे त वठी आ ऐं हक़ीक़त पुछा करियां त छा मसइलो आहे। त दासी वई उन दाई खे वठी आई। दाई तमामु पीरसन हुजे, लछ ते हलंदी हुजे। उहा आई राणी वटि, त राणी तलवार खईं ऐं हुनजी कंधे ते रखी ऐं चवणु लॻी त जेको पुछंदसि सच सच ॿुधाइजांइ, जे न ॿुधाई त तुंहिंजो कंधु आउं कपे छॾींदसि तलवार सां। त उहा दाई चवणु लॻी त बेशक तूं जेको पुछंदे आउं तोखे सच सच ॿुधाईंदसि, पुछा कर छा थी पुछा करणु चाहीं। त राणी चवणु लॻी त मुंहिंजो जेको ॿारु तो ॼणायो हो, छा उहो मुअल ॼायो हो। त हिते उहा दाई चवणु लॻी त बिल्कुलु इहा ॻाल्हि सची आहे, तुंहिंजो पुटु जेको तुंहिंजो ॿारु जेको ॼायो हो सो मुअल न हो, ऐं उहो मूं राणी वॾी जे चवण ते कयो हो, जेका तुंहिंजी पहाज हुई ऐं तुंहिंजे बादशाह जी जेका ज़ाल वॾी हुई राणी, उनजे चवण ते मूं कयो। त राणी चवणु लॻी तुंहिंजे चवण ते तो छो ईअं कयो। त उहा दाई चवणु लॻी त मूं इन करे कयो हो जो उहा वॾी राणी चवणु लॻी त मुंहिंजा ॿ पुट शहज़ादा आहिनि ऐं जेको आहे सो उहे राजकुमार थियनि, बादशाह थियनि, बादशाह जी सीट ते वेहनि, हुनखे लालच इहा हुई ऐं तुंहिंजो पुटु न थिए, तंहिंजे करे हुन मूंखे जीअं चयो हो ईअं मूं कयो हो। त हिते उहा राणी चवणु लॻी उन दाई खे त मुंहिंजो पुटु हींअर आहे किथे ऐं मूंखे ॿुधा। त उहा दाई चवणु लॻी त उहो पुटु तुंहिंजो हिन ॻोठ में आहे, हिन ॻोठ जे यतीम खाने में मूं रखाए छॾियो हो ऐं उहो हिते ई हूंदो। त उहा राणी चवणु लॻी त तूं हिन दासी सां गॾु वञ ऐं उहो पुटु मूंखे मुंहिंजो आणे ॾे। त हाणे उहा दासी ऐं उहा दाई ॿई निकितियूं। त नेठि उहो ई छोकिरो हो नौजवान जेको हुननि खे मिलियो, जेको तलवारबाज़ी जो होशियारु हो, त नेठि उहो आयो, अची पंहिंजी राणी माउ जे पेरे पियो ऐं चवणु लॻो त अमां हाणे त तोखे ख़बर पइजी वई त तुंहिंजो असली पुटु आऊं आहियां ऐं दाई तोसां इहो सभु कुझु कयो, ऐं वॾी राणी जेका पंहिंजी माउ हुई मुंहिंजी, उन तोसां इहो कयो। त उहा नंढी राणी चवणु लॻी त बिल्कुलु तुंहिंजी वॾी माउ राणी जेको आहे सो लालची हुई ऐं हुन इहो सभु कुझु कयो, मूंखे माफ़ु कर, तूं मुंहिंजो खून आहीं। त हाणे उहो राणी उहो नौजवान छोकिरो उहो हुनजो असली पुटु हुनखे मिली वियो। पोइ राणी छा कयो, पंहिंजे ॿिन्ही पुट जेके वेॻा हुआ शहज़ादनि खे विहारियो ऐं हिन पंहिंजे सॻे पुट खे बि विहारियो ऐं चवणु लॻी, काफ़ी माण्हू बि गॾु कया ऐं राणी चवणु लॻी त हाणे नंढे शहज़ादनि खे चवणु लॻी, पुछा करणु लॻी त हाणे ॿुधायो अमी टई
मुंहिंजा पुट आहियो, अवां मां बादशाह केरु थो थियणु चाहे। त हाणे जेके ॿई जेके वॾा पुट हुआ, जेके वॾी राणी मुंहिंजा हुआ शहज़ादा, उहे चवणु लॻा त हाणे उहे मवाली हुआ, नशे जी हालत में हुआ, उन्हनि खे त जेको आहे बादशाही जो को शौक़ु न हो। उहे ॿई चवणु लॻा त असीं बादशाही न कंदासीं, असांखे बादशाही करण जो को बि शौक़ु न आहे। त हुननि जेको आहे सो दिलि सां इजाज़त ॾिनी ऐं चवणु लॻा त असांखे को बि शौक़ु न आहे बादशाह थियण जो। त हिते राणी चवणु लॻी त अवी दिलि सां इजाज़त ॾियो था त पोइ आऊं हिन नंढे शहज़ादे खे पंहिंजे नंढे पुट खे जेको आहे सो बादशाह बणायां। त ॿई शहज़ादनि इजाज़त ॾिनी ऐं राणी चवणु लॻी त अवी टई मुंहिंजा पुट आहियो, टई मुंहिंजा शहज़ादा आहियो, हीअ सल्तनत हीअ राज भाग सभु तव्हांजो आहे ऐं फ़िलहालु जेको आहे सो आऊं मुंहिंजे हिन नंढे पुट शहज़ादे खे बादशाह बणायां थी। त नेठि हुन राणी जेको आहे सो पंहिंजे नंढे पुट जेको तलवारबाज़ी में ॾाढो होशियारु हो, मां बि तलवारबाज़ी में होशियारु हुई त पुट बि अहिड़ो थियो तलवारबाज़ी में होशियारु हो। त नेठि हू राणी जेको आहे सो पंहिंजे साॻे पुट पंहिंजे रत खे जेको आहे सो बादशाह बणाए छॾियो ऐं उहो बादशाह थी वियो। पोइ त राणी जेको आहे सो ॾाढी ख़ुशि थी वई त हाणे जेको आहे सो मूं पंहिंजी बादशाही मुंहिंजे पुट खे ॾेई छॾी आहे, इहो बादशाही संभालंदो, ॾाढो होशियारु बि आहे, तलवारबाज़ी में बि होशियारु आहे। ऐं पोइ उहे शहज़ादा बि नेठि नशो छॾे विया ऐं जेको आहे सो उन शहज़ादे जेको बादशाह हो जेको उन्हनि खां नशो छॾाए छॾियो ऐं पोइ हसी ख़ुशी सां जेको आहे सो उहो ज़िंदगी गुज़ारण लॻा। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।